ज़रदारी साहब ज़िंदगी ब अज़ीम कम कया। हिकिड़ो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा से शादी कई, ॿियो अरिड़हीं तरमीम आंदी। इहो पलीम साहब कोन जो कई शइ जो ॿेड़ी ॿोड़ाइणी हुजे त उहो छॾे वारा नथा चवनि। वरी आरिसर साहब किथे लिखियो आहे त सियासत में दुश्मनी न हूंदी, सियासत में हूंदी आहे मुखालफ़त। तव्हां पंहिंजो मौक़िफ़ अहिड़ो दलील अहिड़ो रखो जो साम्हूं वारो लाजवाब थी वञे। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब रहमान सलाम। दोस्तों, तव्हां सभिनी सभु खां पहिरीं त वॾी महिरबानी जो मूं वारे उन वीडियो खां पोइ जेको आहे हिकिड़ो वॾो बहस छिड़ी वियो ऐं तक़रीबन सिंध जे हर माण्हू इन मौज़ू ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। मेजॉरिटी ऑफ पीपल वर इन फेवर ऑफ मी, कुझु माण्हुनि अगेंस्ट बि ॻाल्हायो, ख़ासि करे असांजे जोशीले नौजवाननि। ऐं उनजे करे मूंखे काफ़ी मैसेजिस पिया आया, यार आफ्ताब तूं जेको आहे सो इन तहरीक जो एॾो ज़बरदस्त मौक़िफ़ रखियो पिया ऐं तूं गनी जे लाइ एॾो मुज़ाहिरो बि कया ऐं ॻाल्हाए बि सही, वीडियो बि ठाही, उन खां पोइ आख़िर में तूं यू टर्न छो वरितो फलाणो फलाणो अहिड़े टाइप जो काफ़ी माना मयारियो। त उन्हनि खे आउं पहिरीं ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, यार ॾिसो, मेन असांजो मक़सदु हुयो त गनी अमान जी बाज़याबी, यानी उन जो खंभी गुम थियणु आहे उनखे ज़ाहिर कयो वञे। उन खां पोइ हाणे हू असांजे साम्हूं आहे। हाणे हिकिड़ो कोर्ट जो लीगल प्रोसेस आहे ऐं बोगस केस आहिनि सभु, इनशाला ख़तमु थी वेंदा ऐं इनशाला हू ॿाहिरि अची वेंदो। पर उन टाइम जेको मुंहिंजो मौक़िफ़ रखण जो मक़सदु इहो हुयो त जॾहिं हू माण्हू मिली वियो, उन खां पोइ असांजो इहो फ़र्ज़ु थिए थो त पोइ असां पंहिंजी ग़लतियुनि खे बि ॾिसूं। उन में मुंहिंजो इहो हरगिज़ मतिलबु कोन हुयो त भई को गनी ग़लति कयो आहे छा। मुंहिंजो हिकिड़ो एज़ अ जनरल माहौल ॻाल्हि कई ऐं उन में काफ़ी शयूं अहिड़ियूं बि हुयूं जंहिंमें कुझु दोस्त जज़्बाती थी विया, छो जो असांजा जीसन जा जेके नौजवान आहिनि, जसा जा ख़ासि करे आउं चवंदो इहे चरिया पुट आहिनि, असां बि ईअं ई हुआसीं। सो उन्हनि जे लाइ माना जेकॾहिं वतन ते या सिध ते को बि ॻाल्हि मौक़िफ़ को माण्हू थोरो उन्हनि जे मिज़ाज खां हट के रखे थो त उहो चवंदो भाई हीउ जेको रियासती टाउट आहे, हीउ गद्दार आहे। सो इहे कोन्हे, तव्हां भाइर आहियो असांजा ऐं तोड़ जो एतिरी मूं ते तनक़ीद बि थी तारी, मूं का बि शइ उन्हनि जे ख़िलाफ़ु कोन ॻाल्हायो। उन सबबु इहो आहे त मुंहिंजे नज़र में हीअ जेके छोकिरा आहिनि नौजवान, हीअ माना पतंग आहिनि, जीअं न पतंगो बाहि में जी इश्क में तबाह हूंदो आहे। सो इहे पंहिंजे सिंध जे इश्क में तबाह आहिनि। इन जे करे हुननि जी नज़र में जेकॾहिं को बि असां जहिड़ो माण्हू हल्को फुल्को जेकॾहिं ॻाल्हाए थो त भई चढ़ी था वञनि। हा, बाक़ी उन में इहो आहे त कुझु असां वारे संगत में बि एक्सट्रीमिज़म आहे, जीअं मिसाल तौरु शौक़त ज़रदारी, हाणे उहो माना ॾे थो छितियूं गारियूं। हाणे ईअं बि न करणु खपे। मिसाल तौरु जेकॾहिं को नौजवान तव्हांखे भई ॾिसो, नौजवाननि जो असां में को ज़ाती दुश्मनी त कोन्हे। मिसाल तौरु मूं ते तनक़ीद थी आहे, शौक़त ते, ॿियनि ते, उन्हनि जो को ज़ाती असां में का बि दुश्मनी कोन्हे। उन्हनि जेकॾहिं का ॻाल्हि कई आहे त उहो वतन जे इश्क में कई आहे, सिंध जे करे कई आहे, विच इज़ फाइन, विच इज़ अंडरस्टैंडेबल। पर जेकॾहिं असां वरी उन्हनि जे जवाब में घरनि में अची वेंदासीं त पोइ त माना हिकिड़ी दुश्मनी वारी ॻाल्हि थी। ऐं आरिसर साहब किथे लिखियो आहे त सियासत में दुश्मनी न हूंदी, सियासत में हूंदी आहे मुखालफ़त। तव्हां पंहिंजो मौक़िफ़ अहिड़ो दलील अहिड़ो रखो जो साम्हूं वारो लाजवाब थी वञे। जेकॾहिं दलील न आहे रखणो त पोइ त माना इहो जहालत वारो कमु थी वियो न, पोइ त माना हू बि गारियूं ॾियणु, असां बि गारियूं ॾियणु, पोइ त माना दलील जी ॻाल्हि ई कोन्हे। ऐं आउं इहो चाहियां थो त असांजा नौजवान दलील अहिड़ो मज़बूत रखनि त साम्हूं वारो माण्हू लाजवाब थी वञे। ऐं उहो दलील कीअं रखिबो आहे, उनजे लाइ किताब पढ़णा पवंदा आहिनि, उनजे लाइ मौक़िफ़ रखण जी टेक्निक हूंदी आहे, प्रैक्टिस हूंदियूं आहिनि, कीअं ॻाल्हाइजे। असां वारो जेको टोलो आहे उहो थोरो लठ धोके वारे पासे वधीक आहे। इन मामले में आउं चवां त थोरा घणा पॉलिजिस्ट जेको आहे न उहो होशियारु, छो जो उन्हनि खे इहो शुरू खां ट्रेन कयो वञे थो त भई हाउ टू टॉक, मौक़िफ़ रखिजे कीअं। अच्छा, इहो बि मूं ते इल्ज़ाम लॻो कल्ह टियों ॾे त यार हीअ किथे हमारा पॉलिजिस्ट त कोन। अड़े वाह, पॉलिजिस्ट कोन आहियां, न ई कॾहिं पॉलिजिस्ट साहब जी पार्टी। हा, आई रिस्पेक्ट हिम, आई लाइक हिम, आई लाइक हिज वे ऑफ टॉकिंग। नंढो पॉलिजिस्ट साहिबु उन साॻी तरह ते ॻाल्हाईंदो, सो मूंखे ॾाढो वणंदो आहे उन्हनि जो ॻाल्हाइणु। पर आउं कॾहिं कॾहिं पॉलिजिस्ट साहब जी पार्टी कोन रहियो आहे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि त इहो असांजे माना मौलवी हज़रात आहिनि, उन्हनि जी त माना जहिड़ो ॻऊ लॻी, वॾा ख़ुशि थिया आहिनि। माना शौक़त खोसे मुंहिंजी तारीफ़ी जेको आहे वीडियो जो चए इहो दुश्मन का दुश्मन दोस्त, उन सां त हुन सोचियो त भई आफ्ताब जेको आहे देश जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे, लिहाज़ा आफ्ताब खे जेको आहे असां मुबारक था ॾियूं त हुन देशी खां मुस्लमान थियण ते। दोस्तों, सभ खां पहिरियां त असांजे दोस्त आफ्ताब अली राउमो साहब ऐं नवीद गडई साहब खे देशी मां मुस्लमान थियण ते खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। अरे वाह, अॻे ई मुस्लमान आहियां। बाक़ी इहो आहे त तारीफ़, माना तुंहिंजी तारीफ़ करण में तूं माना बद फज़ील जी तारीफ़ न, हिकिड़ो चए माण्हू बेतुकी तारीफ़, पर आउं पाण फिको बि थिया तुंहिंजी तारीफ़ करण ते। पर बहरहाल इहो पलीम साहब कोन जो कई शइ जो ॿेड़ी ॿोड़ाइणी हुजे त उहो छॾे वारा नथा चवनि। वरी पलीम साहब असांजा नाराज़ थींदा दोस्त। सो उहो हुनजी मोहबत आहे वीचारी, उन असांजे लाइ वीडियो ठाहियो, नज़र प्यासी चयो त चई वाह आफ्ताब राय खे असां गुज़ारिश आहे त वाह असां ठीकु आहे तुंहिंजी मुखालफ़त में हींअर ॻाल्हायो पिया, पर वरी बि पाण में ठही वेंदासीं मुलनि जे पूज़ियुनि में नज़र भाई नथो अचे था, कंहिंजी पूज़ी पवंदो अचे। अला बहरहाल इहो मज़ाक मस्ती पंहिंजी जाइ ते। यार हिकिड़े संजीदा मौज़ूअ ते अॼु आउं ॻाल्हाइणु चाहियां थो, दैट इज़ 27th अमेंडमेंट। हाणे हुनजे लाइ आउं शुरूआति त ईअं कंदुसि त ज़रदारी साहब ज़िंदगी ब अज़ीम कमु कया। हिकिड़ो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा से शादी कई, ॿियो अरिड़हीं तरमीम आंदी। ऐं उन्हनि ॿिन्ही जो जेको हशर थियो आहे, बेनज़ीर साहिबा त वीचारी अलाह खे प्यारी थी वई, शहीद थी वई, अलाह उनखे जनत नसीब करे। हीअ जेको अरिड़हीं तरमीम हुई उहो बि हाणे तक़रीबन जहिड़ो गुज़ारे वेंदी 2-3 ॾींहंनि में। छो गुज़ारे वेंदी? छो जो अरिड़हीं तरमीम जेका हुई उहो हुई प्रोविंशियल ऑटोनॉमी जी, यानी सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जी।
थोड़ी घणी लुली लंगड़ी जेको बि गुज़िरियल 15 सालनि में सूबाई ख़ुदि मुख़्तियारी हुई उहो हाणे माना इट विल बी द लास्ट नेल इन द कॉफिन, यानी उहो हाणे ख़ुदि मुख़्तियारी ख़तमु थियण वारी आहे जॾहिं 27th अमेंडमेंट ईंदी। यानी उनजो इहो मक़सदु आहे त भई 27वीं आइनी तरमीम में जेके बि खाता जेके प्रोविंशियल आहिनि उहो सभिनी खातनि खे हवाले कयो वेंदो इस्लामाबाद जे यानी जेको सभिनी सूबनि जो वाॻू आहिनि उहो सेंट्रल गवर्नमेंट जे हथ में हूंदो। सो इहा आउं सम्झां थो त हिकिड़ो वॾो कापारी धक आहे सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ते, जंहिं शइ जे करे पाकिस्तान जी रियासत ठही त इट विल बी अ कॉन्फेडरेशन, जेको माना सभिनी सूबनि जो हिकिड़ो कॉन्फेडरेशन हूंदो जेको 1940 जे करारदाद जे तहत। उहो त ख़ैर उन्हनि जो त अॻे 1956 वारे आइन में ॾिसो 62 त ख़ैर हुयो ई अयूब ख़ान जो, उनखे छॾियो। 73 वारे आइन में बि उनजो लूलो लंगड़ो हुयो, उन में थोरो घणो जेको थी आहे त उहो ज़रदारी साहिब जो इहो जेको हुयो कॉन्ट्रीब्यूशन 18 अमेंडमेंट जो जेको ग़ालिबन 2009-10 में आयो, उन में इहो थोरो घणो राइट्स हुया सूबनि जा। ऐं आउं सम्झां थो हीअ जॾहिं 27वीं तरमीम अची वई त पोइ हू जेके थोरी घणी ऑटोनमस जेको स्टैंडर्ड आहे सूबनि जो उहो बि सॼो हली वेंदो वफ़ाक़ जे हथ में। यानी माना कार हुजर कटिजे तॾहिं बि उनखे का शइ पुछण जी ज़रूरत ई कोन्हे, ॿेला हलिया वञनि, खेत हलिया वञनि, खलियान हलिया वञनि, तव्हांजा जेको आहे सो इहो ठठे जो ज़मीनूं हली वञनि, माना उनखे पुछण जी ज़रूरत ई कोन्हे। माना पंहिंजे पीउ जी जागीर सम्झी हू सिंध जे कंहिं बि कुंड ते रुॻो हथु रखंदो उहो उन्हनि जी थी वई। सो आउं सम्झां त इहो हिकिड़ो वॾो कापारी धक आहे। उनखां अलावा जेको तालीम आहे उहो बि चवनि था त तालीमी खातो बि सेंट्रल गवर्नमेंट जे हवाले थींदो, यानी जेको असांजो निसाब आहे उहो बि गवर्नमेंट सेंट्रल गवर्नमेंट डिसाइड कंदी त भई असांजा ॿार पढ़ंदा छा। मिसाल तौरु शाह लतीफ़ भिटाई न, हिन सां जेको आहे न असांजो क़ौमी तशख़ुस अॻिते पोइ थींदो, लिहाज़ा लतीफ़ जी जाइ ते जेको असां पढ़ंदासीं ग़ालिब। अरे भई ग़ालिब सां असांजे छा वञे यार, असां पहिरीं लतीफ़, हा ठीकु आहे, ग़ालिब सां बिल्कुलु असां रिस्पेक्ट कयूं था, असां उर्दू शाइरनि सां बि ओतिरो ई प्यारु कयूं था, असां अहमद फराज़ सां प्यारु कयूं था, असां मीर तक़ी मीर सां प्यारु कयूं था, असां हबीब जालिब खे पढ़ूं था, दिलि सां पढ़ूं था। पर इन जो इहो हरगिज़ मतिलबु कोन्हे त असां पंहिंजे शाइरनि खे छॾे ॾियूं, असां अब्दुल लतीफ़ भिटाई खे छॾे ॾियूं, असां शेख अयाज़ खे छॾे ॾियूं, असां सचल खे छॾे ॾियूं, असां सामी खे छॾे ॾियूं। न, हरगिज़ न, इहो असांजी बका जो मसइलो आहे, इहो असांजो आइनी तशख़ुस जो मसइलो आहे। सो आउं सम्झां थो त 27वीं आइनी तरमीम जे मुखालफ़त में असां जेके बि जमहूरी क़ुवतूं आहिनि सिंध जूं, जेके बि डेमोक्रेटिक पार्टीज़ आहिनि, उन सभिनी खे गॾिजणु खपे ऐं हिन ख़िलाफ़ु तहरीक हलाइणु खपे, जंहिंमें असांजी वकील बिरादरी, साफ़ी, अदीब, शाइर, लेखक जेके बि आहिनि उन्हनि सभिनी खे, छो जो हीअ असांजे जियापे जो मसइलो आहे। मूंखे उमेदु आहे त हीअ जेको वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। दिस इज़ आफ़ताब राइमो साइनिंग आउट फ्रॉम कैलगरी, कैनेडा। जिते जो ख़ुशि जो आबाद जो सिंध सलामत, साथ सलामत। टेक केयर, बाय बाय। जिगर शेर जो थारे